कराची प्रेस क्लब आॾो पैरामेडिकल मुलाज़िमनि पारां चौथे ॾींहुं बि मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाननि सैयद अरशद शाह, शरीफ़ पालारी, कादिर बख्श पीरज़ादो, ज़ाहिद आराई चयो त पैरामेडिकल स्टाफ सिंध जे समूरनि इस्पताल में मुसलसिल एहतजाज करे रहियो आहे, पर हितां जा हुकुमरान अंधा ॿोड़ा ऐं गूंगा लॻा पिया आहिनि। मुल्क जे टिनी सूबनि में कमु कंदड़ मुलाज़िमनि खे सर्विस स्ट्रक्चर ऐं हेल्थ अलाउंस ॾिनो पियो वञे, पर सिंध जे इस्पताल में कमु कंदड़ स्टाफ खे संदन हक़ नथो ॾिनो वञे। जेसिताईं संदन जाइज़ मुतालबा न मञिया विया तेसीं ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। हुननि चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त संदन मामले जो नोटिस वठी सेक्रेटरी सिहत खे फौरन हटायो वञे। असां वटि केर बि को चूंडियल नुमाइंदो को हेल्थ डिपार्टमेंट में जा केर बि असां वटि हिते न आयो। असांजी हिते सरापा एहतजाज सॼी सिंध जूं इस्पतालूं तालाबंदीअ में आहिनि, को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। जेकॾहिं को नोटिस न वठंदो त असांजी इहा तालाबंदी जारी रहंदी। असांजा जाइज़ ॿई मुतालबा आहिनि जेके हलनि था पिया। हिकिड़ो पैरामेडिकल जो स्ट्रक्चर जेको 2006 में मंज़ूरु थियो, उन जे कैंसिलेशन जो हिकिड़ो लेटर कढियो वियो रिकवरी लाइ। उनखे मुकमल जेके रहियल कैटेगरियुनि सां गॾु मंज़ूरु कयो वञे। ऐं ॿियो हेल्थ अलाउंस आहे जेको पूरे पाकिस्तान में ॿियनि टिनी सूबनि खे मिले थो पियो ऐं सिंध जे कुझु इस्पतालनि में मिली रहियो आहे। हींअर असांजी लेडीज़ असांजा जेके जोधा जवान पंहिंजे सॼे सिंध खां वठी हिते आया आहिनि। असां कंहिं ख़ुशीअ खां न आया आहियूं। असांखे का बि ख़ुशी न आहे त का असां पंहिंजो पोलियो बंदि करायूं या असां पंहिंजी इस्पतालूं बंदि करायूं। जेका DHOs आहिनि उहे असांजे दोस्तनि खे प्रेशराइज़ कनि पिया। अॼु हुन जी मिसाल इहा आहे त मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन्हनि FIRूं कटायूं असांजे दोस्तनि जे मथां। कल्ह जेॾी महिल असांजी सुप्रीम काउंसिल सेक्रेटरी हेल्थ सां मुज़ाकरात करणु वई त उते सेक्रेटरी हेल्थ उन्हनि खे धमकी ॾिनियूं। 4 ॾींहं थिया आहिनि वेठा आहियूं। असांजे माण्हुनि खे वीचारनि खे आंसू गैस कया अथऊं, धक हयां अथऊं, मारियो अथऊं। जेसिताईं असांजा मुतालबा पूरा न थींदा, भले असांखे महीनो लॻी वञे, गोलियूं हणनि, छा बि कनि, बाहियूं ॾियनि, असां शहीद थी वेंदासीं, लेकिन पंहिंजे बचनि जे लाइ कुझु कंदासीं। केस दाख़िल कयूं छा? असां पंहिंजो हक़ घुरियो आहे। असां मुराद अली शाह पंहिंजो हक़ नथो अचे सघे। असीं पंहिंजो हक़ था वठूं। असां न कोन्ही खां फ़ाइदा था वठूं, न कोन्ही खां कुझु मांग था करूं, न बीक था। असां पंहिंजो हक़ था घुरूं। जंहिंसीं हक़ न मिलंदो तेसीं असीं कोन उथंदासीं। कराची प्रेस क्लब अॻियां चौथे ॾींहुं बि पैरामेडिकल स्टाफ जे मुलाज़िमनि जो एहतजाज जारी आहे। हिननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं असांजा जाइज़ मुतालबा हल न कया वेंदा तेसिताईं हीअ एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध टीवी न्यूज़ कराची।